जो क़ौम जियारे उहो जियंदो रहंदो, जो आम उजारे उहो जियंदो रहंदो, मूंखे ॾिनी तारीख़ ऐं तक़दीर पक्का, जो सिंध संवारे उहो जियंदो रहंदो। असांजा क़ाबिल एहतराम चीफ गेस्ट जनाब मंजूर अहमद मुगल साहब, सरफराज अहमद कुरैशी साहब ऐं उन खां अलावा जेके बि प्रोग्राम में मोअज़्ज़िज़ मेहमान गिरामी वेठा आहिनि, लेडीज़ एंड जेंटलमैन, फैकल्टी, एडमिनिस्ट्रेटर अज़हर रिन साहब ऐं ॿिया, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, यकीनन तव्हां गर्मी महसूस था कयो पिया, असांखे बि गर्मी थी वई आहे ॾाढी, छाकाणि जून जो महीनो आहे, गर्मी जी मौसम आहे, गर्मी थींदी। मुंहिंजो हिकिड़ो ज़हन त ॾाढो ज़बरदस्त ठहियल हो त मां कुझु टाइम तव्हांजो वठंदुसि, पर गर्मी इजाज़त ऐं टाइम इजाज़त नथो ॾिए ऐं मुख़्तसिरी बलब्स ॻाल्हाईंदुमि। त दोस्तों, यकीनन ही जेको प्रोग्राम हुयो, अज़हर साहब सां मुंहिंजी कचहरी थींदी रही, हिन ॿुधायो त प्रोग्राम असांजो फलाणी तारीख़ ते थींदो, ऐं उनखे इहो बि चयो त असां त यकीनन तव्हां सां गॾु आहियूं, मंजूर मुगल साहब बि दोस्त जेके बि आहिनि तव्हां सां सभई दोस्त गॾु आहिनि, पर जेकॾहिं अव्हां चाहियो त असां को ॿियो दोस्त बि हिते चीफ गेस्ट तौर ते तव्हांखे घुराए ॾेई सघंदासीं, उन्हनि जी ख़िदमत हासिल करे सघूं था, पर साईं जन अलाए छो इहो चयो त मुंहिंजो इदारे जो पहिरियों प्रोग्राम आहे ऐं सिर्फ़ु 2.5 साल थिया आहिनि, ऐं मां इहो थो चाहियां त ही जेके पंहिंजी दोस्त आहे, पंहिंजी जेके संगत आहे उहा हुजे, छाकाणि थी सघे कंहिं प्रोग्राम में मूंखे मिस्टेक थी वञनि त, ऐं मां हिनखे नथो चवां त हिन दफ़े को प्रोग्राम में अहिड़ो को चीफ गेस्ट हुजे। पोइ मां अॼु हिन जी परफॉर्मेंस ॿारनि जी ॾिसी ऐं मूंखे यकीनन ख़ुशी थी आहे त साईं अलाए छो परेशान हुयो त जेको आहे ॿियो को चीफ गेस्ट न हुजे, का ॿारनि जी डल परफॉर्मेंस आहे। टेबलोस या जेके स्पीचिस हुयूं तमामु बहितरीन हुयूं, ऐं जेका अदायगी हुई अतहर अली ऐं मुमताज़ अली जी, माइंड ब्लोइंग हुई, यकीनन माइंड ब्लोइंग हुई ॿिन्ही शागिर्दनि जी। तव्हां ॾिठो त हुननि जा जेके न सिर्फ़ु अल्फाज़ पर एक्सप्रेशन ऑफ द फेस एंड बॉडी लैंग्वेज तमामु बहितरीन हुयूं, पर ईअं पियो लॻे ॼण कंहिं कैडेट कॉलेज जा स्टूडेंट हुजनि जंहिं नमूने हुननि परफॉर्मेंस कई आहे, रियली आउं चवां थो। ऐं ॿियो तव्हां ॾिठो त हिकिड़ो साईं जन टेबलोस पेश कयो ॿारनि, त उन में डॉक्टर, वकील, मज़दूर ऐं हिकिड़ो ज़बरदस्त मूंखे त हिकिड़ो एॾो दिलि खे लॻो, तव्हां ॾिठो त उन्हनि चयो त वकील बि तव्हां सां गॾु आहे, डॉक्टर बि तव्हां सां गॾु आहे, मज़दूर बि तव्हां सां गॾु आहे, ऐं जेकॾहिं इहो यकीन रियल असांजी लाइफ में ईअं थिए त पाकिस्तान जा जेके थोरा घणा हालात आहिनि इहे ईअं न हुजनि, जहिड़े नमूने हिननि सभिनी पंहिंजो साथ जो यकीन ॾियारियो। तमामु हिकिड़ी बहितरीन साईं जन जे ॿारनि जी स्कूल जी धरती पब्लिक स्कूल जे ॿारनि जी ज़बरदस्त परफॉर्मेंस रही आहे। यकीनन हिकिड़ो तव्हां ॾिसो त हिकिड़ो 2.5 साल हिकिड़ो तमामु घटि उमिरि आहे, तमामु हिकिड़ो ईअं खणी चइजे त जॾहिं 2.5 साल जो ॿार पंधु बि शायदि मस्तु करे सघंदो आहे। हिकिड़ो तव्हां हिकिड़ो पंहिंजे उन स्टेज ते आहियो जिते तव्हांखे हथु वठी कई, जीअं ॿार खे हलाइबो आहे, पंधु कराइबो आहे, इन जे बावजूदि बि तव्हांजी परफॉर्मेंस, यकीनन तव्हांजे ॿारनि जी परफॉर्मेंस खे आउं सलाम थो पेश कयां। ऐं अतहर अली ऐं मुमताज़ खे इनाम न ॾिजे, या इन्हनि अहिड़नि होशियार ॿारनि सां यकीनन मां सम्झां थो या नाजाइज़ थींदी, ऐं इन्हनि ॿिन्ही ॿारनि जे लाइ 2,000 रुपए जो ऐलान कयां थो इन जी परफॉर्मेंस जे लाइ। वॾी महिरबानी, तव्हांजो घणो वक़्तु कोन था वठूं, थैंक यू वेरी मच, महिरबानी।